अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं प्रिया गुल सबका पिरिक असर हेडलाइंस ते। सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई के ज़ाती डॉक्टरनि ताईं पहुच जो हुकुम ॾेई छॾियो। पुटनि सां राब्ते लाइ टेलीफोनिक सहूलियत फराहम करण जो बि हुकुम। चीफ जस्टिस जय आफरीदी चयो आहे त हुकूमत सुठे मुंद में आहे। बानी पीटीआई खे ॿारनि सां राब्ते लाइ टेलीफोन जी सहूलियत मिलणु घुरिजे। वो हिन वक्त स्टेट कस्टडी में आहे। हिन समय ते समूरनि कैदियुनि खे हिकु जहिड़ी सहूलियतूं मिलणु घुरिजनि। चीफ जस्टिस पंहिंजे रिमार्क्स में वधीक चयो आहे त इहो न चवंदासीं त बानी पीटीआई खे वधीक सहूलियतूं ॾिनियूं वञनि। समूरनि कैदियुनि सां हिकु जहिड़ो सुलूक थियणु घुरिजे। बांग्लादेश में शेख हसीना वाजिद जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण बैदि पहिरियों भेरो आम चूंडो। 50 पार्टियूं मैदान में। बीएनपी ऐं जमायत इस्लामी विच में चोटीअ जो मुक़ाबिलो। 300 पार्लियामेंटी सीटुनि लाइ पॉलिंग। 12 करोड़ 70 लख खां वधीक वोटर वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। ख़ातूनी अवल आसफा भुट्टो ज़रदारी चयो आहे त घर बुनियादी हक़ आहे जेको पीपी जे वाइदे अटे लटी ऐं जंहिं में शामिल आहे। खिते में लखे माण्हू मौसमियाती तब्दीलियुनि ऐं समाजी चैलेंजनि सबबि मुतासिर आहिनि। बोर्ड तूफ़ान ज़िलज़िला ऐं शदीद गर्मी माण्हुनि मथां दबाउ वधाइनि पिया। कराची में एशियन पैसिफिक शेल्टर एंड सेटलमेंट्स फोरम जी इफ़्तिताही तक़रीब ख़िताब कंदे आसफा भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त सिंध में सिंध पीपल्स हाउसिंग फॉर फ्लड अफेक्टिक्स प्रोग्राम शुरू कयो वियो। हीउ मंसूबो 15 मिलियन माण्हुनि खे फ़ाइदो पहुचाए रहियो आहे। तक़रीब ते ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध में बोर्ड मुतासिरनि खे रिकॉर्ड मुदे में घर तामीर करे ॾिना आहिनि। उन सां सिंध दुनिया जो ध्यानु छिकायो। सॼी दुनिया मां माण्हू मनसूबे जी वसत ऐं असर ॾिसण आया। वज़ीर आला पंजाब मरीम नवाज़ चयो आहे त रियासत जो कमु रुगो रोड इमारतूं ऐं स्कूल ठाहिण न आहे। रियासत जो कमु आहे त जिथे कंहिं शहरी खे मदद जी ज़रूरत हुजे उते पहुचे। लाहौर में माज़ूरनि लाइ सेंटर जी इफ़्तिताही तक़रीब ते ख़िताब कंदे मरीम नवाज़ वधीक चयो आहे त ख़ुसूसी ॿार मुंहिंजे लाइ तमामु ख़ासि ऐं दिलि जे वेझो आहिनि। मुंहिंजी नंढी भेण जो पुटु बि स्पेशल ॿार आहे। पंजाब में स्पेशल ॿारनि लाइ 7 सेंटर ऑफ एक्सीलेंस क़ाइमु आहिनि। इस्राइली वज़ीर आज़म बाज़ाब्ता तौर ट्रंप जी गज़ा बोर्ड ऑफ पीस में शामिल। नेतनयाहू जी वॉशिंगटन में अमरीकी सदर सां मुलाक़ात। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त नेतनयाहू खे ॿुधायो आहे त ईरान सां मुआहिदो तरजी आहे। ईरान गुज़िरियल भेरे डील न कई त मिडनाइट ऑपरेशन कयो वियो। हाणे ॾिसो त ॻाल्हियुनि जो नतीजो कहिड़ो थो निकिरे।